मीरपुर ख़ास में नेशनल पार्टी पारां हारी पोरियत ऐं आबादगार कॉन्फ्रेंस अवामी हक़नि लाइ नई जदोजहद जे अज़म सां मीरपुर ख़ास जे निजी हाल में कोठाई वई, जंहिंमें पार्टी जे अॻुवाणनि, कारकुननि, मज़दूरनि, आबादगारनि ऐं बाशऊर शहरनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस के मुख्य मेहमान नेशनल पार्टी के मरकज़ी जनरल सेक्रेटरी मीर कबीर अहमद मोहम्मद शही हुआ, जिन पंहिंजी तकरीर में चयो पाकिस्तान जा मेहनतकश हारियुनि ऐं आबादगार इन मुल्क की रीढ़ जी हड्डी आहिनि। उन्हनि चयो त नेशनल पार्टी अवामी जदोजहद ते यकीन रखे थी ऐं मज़दूरनि जे हक़नि जी बहाली ताईं पंहिंजी तहरीक जारी रखंदी। कॉन्फ्रेंस में नेशनल पार्टी सिंध के सदर ताज मरी ऐं ॿियनि मुक़ररनि मुतफ़िक़ा तौर ते मुतालबो कयो त हुकूमत हारियुनि, मज़दूरनि ऐं आबादगारनि जा मसइला हल करे ऐं उजरत में वाध खे यकीनी बणाए। तकरीर में समाजी अॻुवान वाजिद लिगारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। खां आया आहिनि, जेके झणमोरी खां आया आहिनि, जेके न्यूदुबालो खां आया आहिनि, जेके इन खां खाण खां आया आहिनि, जेके ताज बलोच ॻोठ खां आया आहिनि, जेके मखण समूह खां आया आहिनि, ऐं सभिनी खे भलीकार थो चवां। ऐं वधीक तकरीर कोन थो कयां। ऐं हिकिड़ो ऐलाननामो मूं लिखियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त कॉन्फ्रेंस जेकॾहिं हूंदी आहे त उन में ज़रूरी आहे त ऐलाननामो उनजो जारी थियणु घुरिजे। त मूं पाण हिकिड़ो जेको ऐलाननामो लिखियो आहे उहो अव्हां जे अॻियां सिर्फ़ु पढ़ंदुसि। हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस सम्झे थी त मुल्क में तबक़ाती जबुर, क़ौमी अणबराबरी, गैर जमहूरी निज़ाम खे एॾो ई खाई चट करे छॾियो आहे। मुल्क सिधी ऐं अणसिधी फ़ौजी राजनि जे सबबु बुख, बेरोज़गारी सबबु माण्हू ख़ुदकशियूं करण लॻा आहिनि। हारियुनि ऐं पोरियतनि वटि पंहिंजी ज़मीन ते घर न हुजण करे ग़ुलामी जे पंजड़नि में फाथल आहिनि। संदुनि वोट बि आज़ादु नाहे। क़ौमी वसीलनि ते क़ौमी वहदतुनि जो कंट्रोल हुजण बदिरां मरकज़ी अदारनि ऐं आलमी साम्राज्यनि जो कब्ज़ो आहे। हारी पोरियत मुआशी बदहाली जे धुबण में फाथल आहिनि। नंढा आबादगार मसइलनि में घेरियल आहिनि। सिंध बलोचिस्तान समेत पूरे मुल्क जूं ज़मीनूं मक़ामी माण्हुनि खां खसे कारपोरेट सरमाएदारनि खां खे विकिरो करण जो सिलसिलो जारी आहे। अहिड़ी तरह पूरे मुल्क ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान जे मैदनी वसीलनि तेल, गैस, दरिया, साहिल ते नाजाइज़ कब्ज़े ख़िलाफ़ हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस इहो रोशन ख़्याल, तरक़ी पसंद, क़ौम परस्त जमहूरी क़ुवतुनि जो ही मेड़ जंहिंजो मक़सदु आहे हारियुनि पोरियतनि लाइ घर ऐं ज़मीन जो हक़ हासिलु करणु, आबादगारनि लाइ पाणी जी मुनसिफ़ाना विरासत, भाण ऐं ॿिज जे सस्ते अघ ते फ़राहमी करणु, फ़सुलनि जा अघु वक़्तु सिर मुक़ररु करणु, साहिल वसीलनि ते क़ौमी वहदतुनि उतां जे माण्हुनि जे मक़ामी माण्हुनि जो हक़ु हुजणु, उन मसइले ते हारी मज़दूर कॉन्फ्रेंस इहो ऐलाननामो जारी कयो आहे। अव्हां सभई हथ मथे खणी इन ऐलाननामे जी हिमायत कयो था। महिरबानी। हिकिड़ियूं वज़ाहतूं आहिनि जेके आउं रखणु घुरां थो। हिकिड़ो त असांजे ॿिनि मुक़ररनि हिंदुनि खे अक़लियत चयो आहे। ऐं उन ते ईअं चओ त एहतजाज छो कयां। हिंदू असांजा भाइर आहिनि, बराबरि जा शरीक आहिनि। उहे अक़लियत कोन्हनि। जहिड़ा असीं शहरी आहियूं अहिड़ा ई हू शहरी आहिनि। हा, ऐं इहो त जेका आहे सा सवेर हिकिड़ी ॻाल्हि थी त टेनेंसी एक्ट जे हवाले सां त उहो हिन मुल्क हिते जेका आहे सा सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में उहो 2002 में तरमीम थी त जेका आहे सा जेको मशीनरी ज़रिए जेका पोखीराई थींदी अधु हारीअ जी हूंदी, अधु ज़मींदार जो। हिननि हुकुमराननि जेके पाण खे अवामी हुकुमरान था सॾाइनि, उन्हनि 2013 में तरमीम करे उन खे ख़तमु करे ऐं इहो हक़ हारियुनि खां खसियो आहे। ऐं अहिड़ीअ तरह 1950 में जेको टेनेंसी एक्ट ठहियो हुयो, जंहिंमें इहो हारीअ जो जेको आहे सो हक़ जेका आहे सा इहो हुयो त हारी न कंदो, छेड़ बेगार न ॾींदो, उहो गैर क़ानूनी हक़ खे ख़तमु कयो आहे। इहे वज़ाहतूं बैठे हुए हैं। हमारी बहनें, हमारी माएँ बैठी हुई, हमारी बच्चियाँ बैठी हुई हैं, बुजुर्ग बैठे हुए हैं, सफेदरीश बैठे हुए हैं, तो वो इस ज़बान को उर्दू वो समझ सकते हैं। मैं आज की इस कॉन्फ्रेंस को में जो भी नेशनल पार्टी के साथ चाहे पार्टियां हैं, चाहे ग्रुप्स हैं, चाहे तंजीमें हैं,
उनकी तवस्सुत से आज ये रखा गया, तो मैं दिल की गहराइयों से उनका शुक्रगुजार हूँ कि मैं सिंध का तो चप्पा चप्पा देख चुका हूँ, लेकिन मेरा पहला दौर मीरपुर खास है और मीरपुर खास के गैरतमंद लोगों से आज मेरा ये मुलाकात है कि मैं अपनी बहनों माओं को और अपने सफ़ेद नीशों से मेरा मुलाकात है, मैं इनका शुक्रगुजार हूँ। हस्बे रिवायत हमारे यहाँ पे कामरेड अकबर लगारी साहब का फोटो लगा हुआ है, कामरेड गुलाम मोहम्मद लगारी साहब का फोटो लगा हुआ है, ताज बलोच साहब का फोटो लगा हुआ है। तो मैं हस्बे रिवायत इनको मैं सलाम पेश करता हूँ कि इन्होंने अपनी ज़िंदगी महकूम और मजलूम और ये गरीब आवाम के लिए गुजारा। मैं इनको खिराज अकीदत पेश करता हूँ। यहाँ पे मैं सिंधी बहुत समझता तो कम हूँ, लेकिन अक्सर मुझे अंदाज़ा इस बात का हो रहा था कि हमारे आरियों के मसले पे, मजदूरों के मसले पे, गरीबों के मसले पे जो हमारी पेशवा मुकर्रीन ने तकरीरें किए, तो सारा उनकी तकलीफें बयान करते रहे। यह सिर्फ सिंध का मसला नहीं है, ये मजदूर, ये गरीब, ये आरी जिसको हम बलूचिस्तान में बज़गर कहते हैं, ये सब आज मुश्किलात का शिकार है और बहुत ही ज़्यादा मुश्किलात का शिकार है। लेकिन एक बात आपको बताऊं कि इस मुल्क, इस रियासत जिसमें आप सिंध सरजमीन या सरजमीन बलूचिस्तान या सरजमीन पख्तूनख्वा या सरजमीन पंजाब शामिल है, इसमें ये तबका जिसकी कॉन्फ्रेंस में आज आरियों की कॉन्फ्रेंस में मैं 900 किलोमीटर से आपके खिदमत में हाजिर हुआ हूँ, 900 किलोमीटर सफर करके आया हूँ। वो इसलिए कि जिस पार्टी से मेरा ताल्लुक है, जिस पार्टी में फ्रॉम डे अव्वल सियासत की इब्तिदा जो 8वीं क्लास से मैंने शुरू किया तो इसी पार्टी से किया। ये पार्टी आरियों का पार्टी है, ये पार्टी गरीबों का पार्टी है, ये पार्टी मजदूरों का पार्टी है और ये पार्टी मखलूकुल आल अवाम का पार्टी है। लेकिन बदकिस्मती है कि ये रियासत, ये मुल्क कि जिसमें यहाँ पे फैक्ट्री साहिबान बादशाह उनके बच्चे मुल्क के बाहर मुल्कों में पड़े, यहाँ पे ब्यूरोक्रेट्स बादशाह उनके जो बच्चे खानदान फैमिली दुनिया के बड़ी बड़ी मुल्कों में, और यहाँ पे जो ब्यूरोक्रेट्स और उसके साथ हमारे जो पार्लियामेंटेरियंस उनको भी मैं शामिल करता हूँ क्योंकि हम भी पार्लियामेंट में रहे हैं, पार्लियामेंट का हिस्सा रहे हैं, पार्लियामेंटेरियंस भी अक्सर व बेशतर। और यहाँ पे हमारे जो जजेस साहिबान रिटायर होके और यहाँ पे हमारी फौजी जर्नल रिटायर होके, वो सब अपनी जिंदगी में, अपनी रिटायरमेंट में बेहतरीन जिंदगी गुजारते रहे, लेकिन ख्वार यहाँ पे आरी, यहाँ पे मजदूर, यहाँ पे बज़गर होता रहा, उनके खानदान होता रहा, उनके बच्चे होते रहे, उनकी नस्लें होते रहे। और वो सिर्फ ये नहीं, और बदबख्ती इस रियासत का कि आरी का बेटा आरी, मजदूर का बेटा मजदूर, और जब वहां पे उसको बज़गर कहते हैं, बज़गर का बेटा बज़गर। क्यों? इस मुल्क में वो होना चाहिए, इस मुल्क में वो होना चाहिए कि जिस दुकान से एक वजीर आला और एक जनरल सामान खरीदता है, तो उसी दुकान से आरी भी सामान खरीदे। और जो कपड़ा यहाँ पे जनरल, यहाँ पे पॉलिटिशियन, जजेस, यहाँ पे ब्यूरोक्रेट्स पढ़ते हैं, तो आरी और बज़गर का बच्चा और खुद भी वही कपड़े पहने। जिस स्कूल में जनरल का बेटा, उस स्कूल में जजेस का बेटा, उस स्कूल में वजीर आलास का बेटा, ब्यूरोक्रेट्स के सरबरा, बड़ी ब्यूरोक्रेट्स के बच्चे जिस स्कूल में पढ़े, उसमें आरी, बज़गर और गरीब का बच्चा भी उसी स्कूल में पढ़े। और उसी अस्पताल में आरी के बेटे का भी इलाज हो, बज़गर का भी हो, मजदूर का भी हो, गरीब का भी हो, जिसपे पॉलिटिशियंस का हो, जर्नलिस्ट का हो और जजेस का हो। ये फिर मुल्क में ईमानदारी और कानून है। लेकिन यहाँ पे ऐसा नहीं है। यहाँ पे जो तबाहाल अस्पताल, तबाहाल स्कूल, बदतर
वो हमारे गरीब का, मखलूकुल आल लोगों का, आली का, और जो बड़े बड़े दुनिया के अस्पताल, बड़ी बड़ी दुनिया के कॉलेजेस, स्कूल्स और बड़ी बड़ी दुनिया के दुकानें, शॉपिंग, वो तो फिर वो 4 के लिए जो मैं बार बार रिपीट कर रहा हूँ। लेकिन एक बात बताऊं, जो मैं एक सिंध के बारे में जानता हूं कि यहाँ का आरी बहुत तकलीफ में है। मैं समझता हूं कि बलूचिस्तान के बसगर के मुकाबले में क्यों। टाटा प्रीत पवारन सिंह जे सिंध जे पूरे स्टेज पे वेठल मुंहिंजा मान वारा महिमान, हाल में वेठल मुंहिंजा भाइर, मुंहिंजा कामरेड, मुंहिंजूं भेनरूं, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सुर्ख सलाम। अॼु मुंहिंजे ख़्याल में त जेके ही पैनाफ्लेक्स ते जेके तस्वीरूं आहिनि, इहे शायदि हिन इलाइक़े या हिन शहर जे मुनासिबत सां घणो करे ॾिनल आहिनि। कामरेड गुलाम मोहम्मद निगारी बिल्कुलु हिकिड़ो तमामु वॾो नालो हुयो। उनखां अलावा सिंध में घणो अॻु में घणा ई नाला हुया ऐं उनखां पोइ बि जीअं हिकिड़े अधे ते ॻाल्हायो पए त NGOs ॻोठ संवारिया, त मूं दिलि में सोचियो पए NGOs खां पहिरीं बि सिंध में सिंध हिकु वॾी मज़ामत जी वेड़ विड़ी आहे, हिकिड़ी वॾी सुजागी जी वेड़ विड़ी आहे, जंहिंमें मिस्किन जान खान खोसो हुयो, जंहिंमें रूपलो कोहली हुयो, जंहिंमें हैदरबर चतोई हुयो ऐं होशू शीदी हुयो, जंहिंमें कामिल जाम साकिब हुयो। ऐं आउं सम्झां थी हिते जेके स्टेज ते वेठल आहिनि उन्हनि मां केतिरा ई मुंहिंजे बाबा कामरेड जाम साकी जा साथी आहिनि, ख़ुदि कामरेड रमज़ान, कामरेड शाहीना, चाचा ताज मरी, कामरेड माजिद निगारी ऐं बलोच साहब, केतिरा ई माण्हू हिन सिंध जा, हिन ख़िते जा केतिरा ई माण्हू हूंदा जेके उनजी जुदोजहद, उनजी सचाई ऐं उन जेके तकलीफ़ूं ॾिठियूं, जेके सज़ाऊं भोॻियूं, उनखां चङी तरह वाक़िफ़ हूंदा। शाही किले खां वठी पाकिस्तान जो को जेल न हुयो जिते कामरेड जाम साकी खे रखी क़ैद बंदि न कयो वियो हुजे। ऐं असां उहे ॿार हुआसीं जेके मार्शल आर्ट जे दौर में दरबदर थियासीं। असीं उन्हनि ई माण्हुनि मां आहियूं, असीं उन ई धरती मां आहियूं जेके ही चूड़ा ऐं घाघरा पाइण वारियूं मायूं आहिनि। मूंखे फ़ख़ुरु आहे त आउं मारवी जे देश सां तालुक़ु रखां थी। मुंहिंजे बाबा जे ख़मीर में उहा ई मारवी वारी मोहबत ऐं मारवी वारी अरडाई हुई जो हुन कॾहिं आण न मञी। हू सदाईं मज़लूम तबक़नि सां थी बीठो ऐं मूंखे इन ते फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे बाबा मूं ते बख़्तावर शहीद जो नालो रखियो, छोजो हुनखे बख़्तावर शहीद जो किरदारु तमामु घणो पसंदि उत्साहींदड़ लॻंदो हुयो। छोजो बख़्तावर हिकु सिंध जी मिरपुरख़ास ज़िले जी उहा औरत हुई जंहिं हिकिड़े ज़ोरावर पंजाबी वॾेरे जे अॻियां सीनू साहिब बीठी हुई पंहिंजे हक़ जे लाइ त आउं तोखे अन्न खणणु न ॾींदसि, इहो मुंहिंजे हारियुनि जो ऐं मुंहिंजो हिसो आहे। असांखे अॼु जी औरत खे बख़्तावर ऐं बेनज़ीर वांगुरु, बेनज़ीर बि अहिड़ो किरदारु हुई जेका हिकिड़े जेको आहे मार्शल आर्ट दौर, हिकिड़ी मार्शल आर्ट जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾी वेड़ विड़ी, असांखे इहो न विसारणु खपे। ऐं असां सभई औरतूं असां जॾहिं ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ु उथी बीहंदासीं, पंहिंजी धरती, पंहिंजी बनी, पंहिंजे घर, पंहिंजे वर, पंहिंजे दरिया, पंहिंजे मादनी वसीलनि जे लाइ, पंहिंजे बचनि जे हक़नि जे लाइ असीं जॾहिं उथी बीहंदासीं तॾहिं तंहिं में ई हिन धरती जी बका आहे, तॾहिं ई असां हिन धरती खे बचाए सघंदासीं, तॾहिं ई असां पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल बचाए सघंदासीं। सो तव्हांखे ॿियो क़बूलणो पवंदो त औरत खे तव्हांखे पंहिंजी जुदोजहद में शामिलु करणो पवंदो, पंहिंजे घर में उहा इज़त ॾियणी पवंदी जेका तव्हांखे आहे, जेका इज़त जेतिरी भाई वारी तव्हांजी आहे, तव्हांजी माउ, भेण, घरवारी ऐं धीअ जी पोतरी आहे। बल्कि कोशिशि कयो त जेको मज़लूम आहे, जेको कमज़ोर आहे, उनखे वधीक अॻिते आणियो, उनखे वधीक मौक़ो ॾियो अॻियां वधण जो, पढ़ण जो, लिखण जो, उन्हनि खे हक़ ॾियो त जीअं हू जुदोजहद में तव्हां सां गॾिजी बीहनि, तव्हां सां गॾु विढ़नि। सो आउं सम्झां थी त पंहिंजी धरती जी वारसी जे लाइ औरतुनि जो इन जुदोजहद में शामिलु थियणु तमामु घणो ज़रूरी आहे। भेनरूं, कोली, भील, मेघवाड़, बागड़ी, जोगी, रेबारी जेके सदाईं सदियुनि खां सूरनि में रहिया आहिनि, सदाईं ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जा शिकार रहिया आहिनि, अॼु बि उहा ई साॻी हालत आहे। जेकॾहिं असां वञूं हारी तबिके ॾांहुं त आउं सम्झां थो अक्सरियत में तव्हांखे हीअ असांजा ही मिसकीन
माण्हू जेके से हारी तबिके में, पोरे तबिके में, पीड़ियल तबिके में इहे ई नज़र ईंदा आहिनि। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो वधि खां वधि शिकार बि इहे ईंदा। उन जा सबूत तव्हां ॾिसो त पूरी सिंध में जिते किथे हजाज आहिनि, जिते किथे दाणूं कूकूं असां जूं जेकॾहिं मज़दूर तबिके जूं ॻाल्हि कयूं त उन्हनि में जेकॾहिं नियाणियूं वञनि थियूं जिन जा जबरन मज़हब तब्दील थियनि था, 12 सालनि जूं 14 सालनि जूं ऑन दी रिकॉर्ड ॻाल्हि थो कयां, जेके असां वटि खोड़ सारा केसिस अचनि था हिते मीरपुर खासारी असां सॼे ऑफिस ते। ती पूरी सिंध में शिकार ज़ुल्म जो, नाइंसाफ़ी जो वरी बि ग़रीब मज़लूम हारी तबिको थिए थो। पर उन जे लाइ उन्हनि खे अॻिते आणण जे लाइ, उन्हनि मसइलनि जे हल जे लाइ केरु बि हक़ीक़ी मां सम्झां थो कमु करण लाइ तयारु न आहे। ग्राउंड लेवल ते चाहे उहा असांजी गवर्नमेंट हुजे, असांजा इदारा हुजनि। नंढड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, हिते हींअर तव्हां हिकिड़ी छोकिरी ॾिठी, हिकिड़ी वकील जी धीउ जेका सा उहा घरां निकिती, ख़ुशी सां वई, अगवा थी वई, कीअं वई, बहरहाल वई। हिकिड़े ॾींहं जे अंदरि हिकिड़ो ताक़तवर शर्सदार आहे, हुन ते FIR दाख़िल थिए थी, न्याणी उहा वापसि थिए थी। पर असां जूं हज़ारे 12 सालनि जूं 14 सालनि जूं नाबालिग न्याणियूं अगवा थियनि थियूं, पर पुलिस हुनजी FIR दाख़िल नथी करे। केरु दाख़िल नथी करे? जेसीं असां रोडनि रस्तनि ते एहजा नथा कयूं, दाना नथा आणूं, कंहिं DIG ऑफिस अॻियां, कंहिं SP ऑफिस। सिधो सो ॾिसो त ग़रीब सां केॾो ज़ुल्म आहे। हारी तबिके खे हुनखे पूरो हक़ नथो मिले। तव्हां वञो हारी सालनि सदियुनि खां उहे हिकिड़े ज़मीनदार जो तव्हां मिसाल वठो त उहो ज़मीनदार तव्हांखे पराठो ते मिलंदो, तव्हांखे लैंड क्रूज़र ते मिलंदो, करोड़ 1.5 करोड़ जी गाॾी में मिलंदो, त 2 करोड़ जो नोट बंगलो बि हूंदो, बैंक बैलेंस बि हूंदो। पर उहो हारी उते भले 20 सालनि खां वेठो हुजे, पर उन जी घरवारी, उन जी असांजी जेका असांजी पोरे तबिके जी असांजी न्याणी आहे या उहा पाण हारी आहे, उनखे पाइण लाइ सुठी जुती बि न हूंदी, न कोई कपिड़ो हूंदो। इहा सिधो सो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। उन में ॾोहारी मां सम्झां थो असां पाण बि आहियूं, उहे हारी बि आहिनि, उहे माण्हू आहिनि जेके हिननि जे लाइ आवाज़ उथारे सघंदा आहिनि। उनखां पहिरियां तव्हांजी ज़िमेवारी आहे। तव्हां जेके असांजा हारी तबिके सां, मज़दूर तबिके सां, ग़रीब तबिके सां वाबस्ता माण्हू आहियो, तव्हां में ॿधी कोन्हे, एको कोन्हे, शऊर कोन्हे, तव्हां तइलीम ॾांहुं नथा अचो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, नंढो नंढो कारोबार कयो। ही ऐं अक्सर पूरी सिंध जा तक़रीबन मुख़्तलिफ़ ॻोठनि में जिते बि असां हिंदू बिरादरी जा माण्हू, अक़लियत बिरादरी जा माण्हू आहिनि, विज़िट करे चुको आहियां। वेंदो आहियां त उते 4-4 मेहूं बीठियूं हूंदियूं, ॿकरियूं बीठियूं हूंदियूं। बाबा हुननि खे चवंदा आहियूं ख़ुदा वञो किथे शहर जे भरिसां को सुठो प्लाट वठो, को मज़दूरी कयो, निकिरो हिन खां, मासूम ॿारनि खे पढ़ायो, स्कूल में वञो। न हुननि जो नज़र हूंदो त कहिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि अक्सर, साईं हिते गाह जी सहूलियत आहे, असांजो माल बुकमर। माने पंहिंजे मुस्तक़बिल जो उन्हनि खे फ़िक्र न आहे, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल जो फ़िक्र न आहे, पंहिंजे नियाणियुनि जो फ़िक्र न आहे। बाक़ी तव्हांखे गाह जी ख़ुदारा उहो माल विकिणो, सुठो घर विठो, नंढो नंढो हल्को कारोबार कयो, बचड़नि खे पढ़ायो, तव्हांजो औलाद पढ़ंदो, तव्हांजूं नियाणियूं पढ़ंदियूं, उहे वॾे उहिदनि ते पहुचंदियूं। लाज़मी कोन्हे तव्हांखे तइलीम मिले, पर तव्हां में शऊर थींदो, जागरता थींदी, तव्हां पंहिंजा हक़ बि घुरी सघो था उन ज़मीनदार खां। ख़ौफ़ पाण मां कढो, ख़ौफ़ जेको तव्हांजे अंदरि आहे न, इन्हनि ज़ालिमनि जो, वॾेरनि जो, बोतारनि जो, उहो कढी छॾियो। तव्हां सां असां जहिड़ा ॿिया सभु दोस्त तव्हां सां गॾु हूंदा, तव्हां सां कुलो कुला में वेंदा, मिलाए तव्हां सां गॾु वेंदा। पर पहिरियां तव्हांखे उथणो पवंदो पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे ज़ुल्म जे ख़िलाफ़। जेसीं तव्हां न उथंदा, ही ज़ुल्म नाइंसाफ़ियूं अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं हिकु न हज़ारे थियनि, तव्हां खां तब्दीली ईंदी, तव्हां मज़ा ईंदी, तव्हां उथंदा, असीं तव्हां सां गॾु वेंदासीं, असां जहिड़ा हज़ारे माण्हू वेंदा। महिरबानी। पोरियत ऐं हारी, मुंहिंजा भाइर, मुंहिंजूं भेणूं, तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीए हारी, जीए पोरियत। हारियुनि जे मसइलनि ते ऐं हारियुनि जे इशूज़ ते तमामु साथियुनि तमामु घणो ॻाल्हायो आहे। ऐं कोशिशि कंदुसि त तव्हांजो घणो टाइम न वठां, छो त इहा बि नाइंसाफ़ी आहे त कंहिंखे हाल में विहारे ऐं उनजे मथां एतिरो जबर कजे ऐं उनजी ॻाल्हि न ॿुधिजे ऐं उनखे एंटरटेनमेंट जे लाइ का अहिड़ी क़िस्म जी शइ न हुजे। त आउं कोशिशि कंदुसि त जेके चंद रिकमेंडेशन्स आहिनि या जेके बुनियादी जेके शयूं आहिनि उहे तव्हांजे साम्हूं शेयर कयां। असीं हारियुनि जे हक़नि जी जेका जिदोजहद जी तारीख़ पाकिस्तान जे आज़ादु थियण खां अॻु में शुरू थिए थी ऐं पाकिस्तान जे अंदरि ऐं पाकिस्तान खां अॻु में जेको जागीरदार तबिको, जेको सरमाएदार तबिको हिते हारियुनि ऐं मज़दूरनि ते ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ॾाढ ऐं जबर जेको कंदो रहे थो, उन खां असीं सभु वाक़िफ़ आहियूं। वक़्त सां गॾोगॾु हिते सरमाएदार, हिते जागीरदार अञा वधीक मज़बूत थियो आहे ऐं असांजो हारी, असांजो मज़दूर अञा गुरबत जे धुबण में फासजंदो रहे थो। उन जो हिकिड़ो कारण इहो आहे त असांजी जेका सियासी धारा आहे
असांजी जेका पॉलिटिक्स आहे, असांजी जेका पार्लियामेंट आहे, उहा जागीरदारनि सरमाएदारनि जे हथ में फाथल आहे, जंहिंजे करे हिननि हारने मज़दूरनि जे तरक़ीअ जे लाइ कंहिं बि क़िस्म जी मनसूबाबंदी कान थी थिए, कंहिं बि क़िस्म जी कानून साज़ी कान थी थिए, ऐं नई हारनि जे हक़नि जे लाइ ठहियल जेके कानून आहिनि उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जी अमल दरामद नथी थिए। असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं सिंध टेनेंसी एक्ट जी, त उहा 1950 में हैदर बख्श जतोई जे तमामु वॾी जिदोजहद खां पोइ उहो एक्ट पास थिए थो, पर इन्हनि जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जे करे अॼु ताईं उन एक्ट ते अमल न थी सघियो आहे। उन सिंध टेनेंसी एक्ट जे लाइ सिंध हाई कोर्ट 2019 में फ़ैसिलो ॾिए थी ऐं सिंध हुकूमत खे चवे थी त सिंध जे अंदरि जेके बि हारी आहिनि उन्हनि खे रेवेन्यू रिकॉर्ड में रजिस्टर्ड कयो वञे, पर सिंध हुकूमत हारियुनि सां नाइंसाफ़ी ऐं हारियुनि सां ॾाढ जो सबूत ॾींदे उनखे अमल दरामद कराइण जे बजाय उनखे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे थी। असीं सभु अॼु जे हिन प्लेटफॉर्म तां सिंध हुकूमत खां इहा घुर कयूं त सिंध हुकूमत जेका सिंध टेनेंसी एक्ट ते अमल कराइण वारी हाई कोर्ट वारो जेको फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो आहे उनखे फिलफोर वापसि वरितो वञे ऐं हिननि सभिनी हारियुनि जी रेवेन्यू रिकॉर्ड में रजिस्ट्रेशन कई वञे, छो त जेसीं ताणी हारी रेवेन्यू रिकॉर्ड में रजिस्टर्ड न आहे तेसीं ताणी कंहिं बि ज़मींदार जे ॾाढ जे ख़िलाफ़ कानूनी तौर ते किथे बि उन हक़ खे जेको आहे हासिल करण में ॾाढी मुश्किलात उन जे लाइ पैदा थियनि थियूं। उन सां गॾोगॾु असांखे हारनि ऐं मज़दूरनि जे मथां जेके ॾाढ ऐं नाइंसाफ़ियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सबूत इहो थो मिले त मनु भील जी जेका ख़ानदान जा माण्हू अॼु ताणी गुम लॻा पिया आहिनि, उन्हनि जो अॼु ताणी असांखे कंहिं क़िस्म जो पतो न आहे त इहो हिकिड़ो वाज़िह सबूत आहे त हितां जो जागीरदार, हितां जो वॾेरो केतिरो मज़बूत ऐं केतिरो क़ाबिज़ आहे असांजे माण्हुनि जे मथां। हिते जेके वॾियूं लखे एकड़ जागीरूं आहिनि सिंध जे अंदरि, जेको हितां जो DC, हितां जो मुख़्तियारकार, हितां जो असिस्टेंट कमिश्नर जेके फ़ैसिला करे थो, उहे बि हितां जे MLA MP सरदार भोतार जे चवण ते फ़ैसिला करे थो त उहो हिननि हारियुनि जे हक़नि खे कीअं तहफ़ुज़ ॾेई सघे थो। असांखे हिननि हारियुनि खे पाण में मज़बूत करणो पवंदो ऐं असांजे विच में जेके विचा आहिनि उहे मुस्लमान जे सूरत में कढिया विया आहिनि, उहे हिंदू जे सूरत में कढिया विया आहिनि, असांखे बिरादरियुनि में तक़सीम कयो वियो आहे, असांजा स्कूल तबाह कया विया आहिनि। जिथे 78 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि हुजनि उते असीं पंहिंजे कहिड़नि हक़नि जी ॻाल्हि कंदासीं, जिथे असीं गैरत जे नाले ते पंहिंजे औरतुनि जो क़त्ल कंदा हुजूं उते असीं कहिड़े पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं। सिंध जे अंदरि जेके जागीरूं आहिनि असीं इहा बि डिमांड कयूं था त उहे हारनि ऐं मज़दूरनि में तक़सीम कई वञनि, लैंड रिफॉर्म्स वरी कई वञे, जेसीं ताणी हिननि हारियुनि खे ज़मीन न मिलंदी तेसीं ताणी न असांजी ज़राइत तरक़ी कंदी, न असांजे हारियुनि खे हक़ मिलंदो। उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जेको हारी कार्ड हींअर मुतारिफ़ करायो आहे त जेके ॿोॾ में मुतासिर आबादगार आहिनि उन्हनि खे असीं सब्सिडी ॾियण जे लाइ हारी कार्ड उन्हनि इशू कयो आहे, त उन में बि असांजी डिमांड आहे त हिननि हारियुनि खे शामिलु कयो वञे, छो त आबादगार सां गॾोगॾु हिन हारीअ जो बि नुक़सानु थिए थो, हारीअ खे बि उहे जेके आहिनि सभु स्कीमूं मिलणु घुरिजनि। आख़िर में आउं ही शइ चई तव्हां सभिनी खां इजाज़त वठंदुसि त तंहिं वक़्तु बि मोजनि मारुनि जूं, वेचारनि जूं, बकरारनि जूं ईंदा रहनि ऐं पाण बि मुतारिक़ हुजनि ऐं असांजे उन्हनि खे बि मुतारिक़। मूंखे जॾहिं ताज हमारी दावत ॾिनी त दिलि में सोचियो मुंहिंजी ताज मरीज़ हीअ त ॾाढा हसास मौज़ू रखे थो ऐं अहिड़ा हसास मौज़ू त हिकु तरफ़ असां आहियूं ॿिए हिकु तरफ़ हारी आहिनि, असांजो मज़दूर तबिको आहे। मूंखे चङी तरह यादि आहे जंहिं सूरत हाल में गुज़ारे पियो, यकीनन जिन जो तालुक़ु ॻोठनि सां आहे या जेके ॻोठनि ॾे वञनि था उन्हनि खे चङी तरह ख़बर आहे त हारी छा अक्षर आहे। चलो इहो ठीकु आहे, भी 13,500 रुपया इनकम सपोर्ट जा पैसा अची वञनि था, कॾहिं कॾहिं हिननि जी चुल्ह ॿरी पए थी। त हिकिड़े पासे हारी आहे, ॿिए तरफ़ मिडलमैन आहे ऐं टिएं तरफ़ असां आहियूं खाइण वारा। उपाय हारी तव्हां ॾिठो हूंदो 3-4 ॾींहं अॻु में
3-4 ॾींहं ई लाॻी थो टमाटो जेको आहे सो तक़रीबन 500 रुपया किलो क्रॉस पियो करे। वरी उहो साॻियो टमाटो मुंहिंजे घर यानी असां उहो टमाटो हिते किलो ॾिनो 100 रुपए में। वरी जॾहिं आयासीं घर उहो टमाटो खाधासीं त उहो असांखे 500 रुपया किलो पियो। ऐं ॿिया केॾा वॾा इशू आहिनि। हाणे असां ऐं तव्हांजी कोताही किथे आहे? असां जे अॻे मूंखे चङी तरह यादि आहे हिननि हारियुनि सां मीटिंग करण जे लाइ शाम जे टाइम ते जॾहिं हू धंधोधारी करे अची घर ईंदा हुआ त लॾा लाइ असां वञी हुते पहुचंदा हुआसीं। हुन सां कचारियूं थींदियूं हुयूं, हुननि जे मसइलनि ते ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, हू असांखे ॿुधाईंदा, असां उन्हनि खे ॿुधाईंदा। पर या कामरेड गुलाम हैदर या हिते ॿियूं एक पुट कामरेड गुलाम अहमद, हैदर बख्श जतोई, ये उन दौर जा उहे फर्द जेके हारियुनि लाइ कमु कंदा हुआ त उहे मोबाइल किरदार हुआ, उहे हलंदड़ फिरंदड़ किरदार हुआ, उहे हुननि जी के व्याख्याऊं कोन हूंदियूं हुयूं। हू पंहिंजे घरनि में घटि ऐं हारियुनि वटि वधीक हूंदा हुआ। हींअर हारी हर ज़ुल्म खे हू पंहिंजो नसीब सम्झे थो ऐं पंहिंजो क़िस्मत ऐं नसीब सम्झी हू ख़ामोश रहे थो। पर ॿिए तरफ़ असां आहियूं या तव्हां आहियो जिन खे ख़बर आहे त इहो नसीब कोन्हे, इहा उन्हनि जी क़िस्मत में कोन्हे, न नसीब आहे न उन्हनि जी क़िस्मत में आहे। पर इहो ज़ुल्म ऐं बर्बरियत आहे जेके जीअं रमज़ान साहिब ज़िक्र कयो वियो, हिते ॾिसणा वाइसणा जेके चवंदा आहिनि ॾिसणा वाइसणा हुकमरान, ही हुकमरान घणे हूंदा आहिनि, हुकमरान अञा ॿिया हूंदा आहिनि। त वरी उहा ई ॻाल्हि ऐं रिपीट थो करियां ऐं पाण खे बि मयार थो ॾियां ऐं स्टेज ते जिकेट थो वेठां सभिनी खे मयार थो ॾियां त उहे शयूं नथियूं थियनि। तव्हां हारियुनि ॾे नथा वञो, जेके अक्सर मुतासिर आहिनि उन्हनि खे मुतहरिक, उन्हनि खे मोबिलाइज़ करण जे लाइ केतिरो पाण निकिता आहियूं। आऊं त आहियां ई आहियां मयारी, बाक़ी तव्हां ऐं असां सभु तस्लीम करियूं त असां होॾे कोन था वञूं, ताकी उन्हनि खे इहो ॿुधायूं त इहो त नसीब कोन्हे। आऊं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि जो क़ाइदो रहियो आहियां, जिते नाइंसाफ़ी कानून बणिजी वञे उते मज़ामत फर्ज़ आहे। इहो की चयो वरी उहा ई ॻाल्हि कान्हे वेल वेहण जी। हाणे तव्हां सुसंदा अची उते पहुता आहियो जिते तव्हां वटि हारी वटि ख़ुदकुशी का अलावा ॿियो का ॻाल्हि कोन्हे, का शइ कोन्हे। हीअ छा आहे? हिकिड़े ई घर में औरत आहे या मर्द आहे, सभिनी बचनि खे मारे पाण मारियो थो छॾे, रोज़ाना जा वाक़िया नहीं सभु छा आहे? इहो जेकॾहिं इनखे घुमाए फिराए तव्हां ॾिसंदो, इन जो तालुक गुरबत सां बि आहे, या त इशू हूंदा। पर हिन वक़्तु तमामु घणो ज़रूरी आहे त तव्हां ॿारनि में बहकू करियो हिननि सां ऐं इन्हनि खे इहो ॿुधायो त तव्हांजो नसीब कोन्हे, इहो तव्हांजी क़िस्मत में कोन्हे, इहो बर्बरियत ऐं ज़ुल्म तव्हांखे केरु पियो करे। जेसि ताईं असां तव्हां ईअं न कंदासीं तेसि ताईं ॿियूं ई पाण कॉन्फ्रेंसूं कंदासीं।
ऐं मुंहिंजो ॻोठु बख्तावर जाम साखी जो ॻोठु बाबा साईं जेको आहे उहो जाम साखी जो तमामु घणो फॉलोअर हुयो, उतां ई कामरेड सिखियो। सो असां ॿई हिकु ॻोठु थी वियूं ऐं हिकु ई पीअर आहे असांजो। सो ज़ाहिर आहे ॾाढी सम्झ में त ॻाल्हि आहे कि हारिया वारे प्रोग्राम में हारी जेके आहे न अपी जेके ढगा गाॾी ऐं ढगा जेका आहिनि हर हलाइण वारा जेके हारी आहे न, ए प्रोग्राम घुमाणो ऐं ए प्रोग्राम उहे करे आहे कि उहा माण्हुनि में उहो शइ कोन थी मिले जेकी माना हक़ आहे। ठीकु है ना, हक़ त है कि जॾहिं उहो फसल उतरे थो तॾहिं उन अधु कोन मिलंदो, पहिरीं अधु बटई जेके कहता उहो कोन मिलंदी। उहो माई बख्तावर जेको उहे ॾेराई ऐं उहे आसानी सां वरी कोन मिली जी। उहे जेको अपनो आहे न कणक खड़ो उहे त बीठल थी ऐं उहो जेको साम्हूं ज़मीदार હતો उहे कयो कि हूं तने अधु बटाई किनी ॾियां त पछे आपस में उहे हथ में कई कोन थो आई उहे सिधा फायर करे वञे जेको आहे सो मतिलबु शहीद कहता, अमर कहता, मतिलबु मारी गई ऐं उहे रत मां जेको आहे सो खड़ो सॼो जेको उहो रंधिजे वियो हुयो। पर माई उते कोन हटी, न हटी तॾहिं अॼु असांजा जेके ज़मीदार आहिनि असांजे अधु बटाई ॾिनी अधु वंडी ॾिए था। असांजो पहिरीं हारी 10 या 15 साल पहिरीं कहिड़े लाइ जेको आहे सो आसूदो હતો, उहो हीअं करे कि हारी ऐं ज़मीदार ज़मीदार जेको હતો उहो खेड़ी वो हारी ते कौन लिखो है जमींदार बैठा है थोड़ा कन खोले बुटे चले के हारी ने जमींदार अॼु कल हिकिड़ी ॻाल्हि थी त जमींदार जेको आहे उहो इन जे करे मतिलबु कि थींदो आहे बची न ॾिया सो इन जे करे जमींदार वधीक जेको आहे सो गाॾी वारी पंहिंजी थो वठे, छो त उन वटि 50 हारी आहिनि ऐं 50,000 जेकॾहिं मूंखे वठी अचे थी त हुनजी गाॾी ठही थी वञे। पर अदा ईअं बि आहे कि हारी ज़मींदार जेको आहे उहो हाणे छा थो करे 50 एकड़ सेरी थो पोखे ऐं असां खां जेको आहे उहो भंगार थो वठे। भंगार में जेको आहे सो असांजो हारी पिसजो थो वञे ऐं उन्हनि खे उहा मज़दूरी नथी मिले ऐं भंगार थी मिले। सो घणो त ज़मींदार जेको आहे उतां सेरी मथां उहो ज़मींदार थियो वञे। ॿी ॻाल्हि त असीं जेके बि हिते हारी वेठा आहियूं, छा तव्हां वटि पंहिंजूं ज़मीनूं आहिनि? कोन आहिनि। छा अॼु हिन प्लेटफॉर्म तां हे सभु जेके असांजा अछल कपिड़नि वारा माण्हू वेठा आहिनि हिननि खे ॿुधाइण चाहियो था त असां वटि ज़मीनूं कोन आहिनि, असांजो इहो केस वञे या सरकार वटि रखो। केतिरा माण्हू आहिनि जेके चवनि था त असांखे पंहिंजे प्लाट छा तव्हां अॼु ही हारी इहो चओ था त असांजा बच्चा पहिरें क्लास खां वठी यूनिवर्सिटी ताईं फ्री में स्कॉलरशिप ते पढ़नि? छा चओ था? हा, छा तव्हां चओ था त असांजी कॉलोनी हुजनि उन्हनि में वोकेशनल सेंटर, सिलाई सेंटर हुजनि ऐं असांजी नियाणी जेके घर में वेठियूं जेके वॾेरा खणी था वञनि उहो महफ़ूज़ उन्हनि कॉलोनियुनि में हुजनि ऐं उते पंहिंजो रोज़गार कनि? छा इहो चओ था? छा तव्हां इहे चओ था त वॾेरो असांखे पहिरीं घणा पोखणु ॾींदो हो, भाॼी पोखणु ॾींदो हो, उतां असांजी आमदनी थी वाजिद निगरानी कयो आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे असां जेकॾहिं शेवा कची मैदान ते अचे थो, वाजिद निगरानी मैदान ते अचे थो, असांजो फ़र्ज़ु आहे असां हिन जो साथ ॾियूं। लेकिन जेकॾहिं असां हिन जो साथ न ॾिनो सुभाणे हिकिड़ो थी असां सभिनी ते ज़ुल्म ऐं वधंदा वेंदा ऐं असां जूं ज़मीनूं तव्हां ॾिसो हालत आहे हाणे रुॻो हारी या मज़दूर न ज़मीनदार बि तबाही जे कंधे ते आहिनि। ज़मीनदार जी हालत बदतर आहे। ज़मीनदार जी हालत इहा आहे त भाण जे लाइ या उहो मिडलमैन वटि वञनि था जेके आहिनि मिडलमैन जेके तव्हां चओ वापारी जेके आहिनि उन वटि वञनि था भाण जे लाइ मिठूं था कनि या बैंकनि जा कर्ज़ी आहिनि या किथां ॿिया जा कर्ज़ खणनि था। जॾहिं पाणी जो वारो हूंदो आहे ज़िमेदार माण्हू पहाड़ी वटां तकलीफ़ ॾिसो इहा हालत आहे त ॻाल्हि आहे पॉलिसियूं अहिड़ियूं आहिनि, हीअ पॉलिसियूं ज़ालिमाणियूं पॉलिसियूं आहिनि, हीअ असांखे ख़तमु करण वारियूं पॉलिसियूं आहिनि। इन्हनि जे लाइ असांखे बग़ावत करणी पवंदी। जेसिताईं बग़ावत न कंदासीं हिकु थी पिया मरंदासीं, हिकु थी पिया पिड़ंदासीं, कुझु बि कोन थींदो। उन करे उथो जंग करियूं। अॼु इहो ॾींहुं आहे, अॼु असां उथी सघूं था, विड़ी सघूं था। हीअ वक़्तु वियो त पोइ असां तबाही बर्बाद थींदा। हिकिड़ो महीनो 2 महीना पंहिंजे घर आराम करे त छा ही ज़िंदगी ही सॼो कुदरत जो कारखानो डिस्टर्ब थी सघे थो? कोन थी सघे।
पाण ई हिन मुआशरे जे ऑक्सीजन है। जेसिताणी असांजो वजूद आहे, असां मुतारे कयूं, असांजी जुरियत आहे, असांजी बहादुरी आहे, असीं हर दुख सुख ते मञूं था, पर हिन काइनात खे हलाइण लाइ असांजो वॾो किरदारु आहे। हीअ जेके कुझु मसाइल आहिनि इहे असांजे साम्हूं कुझु बि न आहिनि। जीअं तव्हांखे मिसाल ॾिनो वियो भई हिते बख्तावर जो हेॾो कई बि असांजा मां बख्तावर हुयूं जिन मां ज़ुल्म जे ख़िलाफ़ मुआवज़ो अटकायो। त हारी बग़ैर का शइ कोन्हे जो दुनिया में हली सघे, भले ई केतिरा बि तव्हांजा मैदनी वसाइल हुजनि, छा बि हुजे, जेकॾहिं अटो न हूंदो, मानी न हूंदी, लूणु न हूंदो, नमक न हूंदो, भाॼी न हूंदो, छा हीअ दुनिया हली सघे थी? नथी हली सघे। तव्हां हिन धरती जा अहम माण्हू आहियो, तव्हां हिन धरती जा रूह रवां आहियो, तव्हां बग़ैर हीअ धरती जेका गुलज़ार लॻी पई आहे इहा तव्हां बग़ैर न वधी सघे थी। हीअ जेको कारखानो हले पियो इन में हिन हारी जो, हिन हारण जो अहम किरदारु आहे। इन करे हिन हारी जी अज़मत खे, हिन हारी जी बहादुरी खे, हिन हारी जी जुरियत खे ऐं हिन हारी जे दुख सुखनि खे जेको झीलण जो तरीक़ो आहे कॾहिं बि न कोन कई हूंदी। केतिरा बि सूर सथा हूंदा, कॾहिं बि हीरो न बोलियो हूंदो, उहे ही हारी आहिनि जिन सॼे हिन पाकिस्तान खे छा सॼी दुनिया खे हलाए रहिया आहिनि। इहे एटम हुजे, हीअ न्यूक्लियर हुजे, हीअ छा बि हुजे, इहो सॼो ई सॼो हिन हारी जी महिनत आहे। पर बदकिस्मती सां हिते हमेशह हलंदड़ बीहंदड़ माण्हुनि खे, सुठे अमीरनि माण्हुनि खे जेको आहे फोकस ॾिनी वेंदी आहे। हिते अॼु आऊं पंहिंजी ॻाल्हि खे मुख़्तसिर कयूं। ज़मीनूं अलाट कयो था मल्टीनेशनल आहे, उहे बुख बदहाली जेका खणी ईंदी उहा उनखां अलावा आहे। छाकाणि त कॉर्पोरेट खे त सॼो अनाज गाह जेको बि कुझु आहे उहो त ॿाहिरि ॾींदो। त हीअ जेके असांजा हिते लखे करोड़े माण्हू आहिनि उन्हनि जी ग़िज़ाइत अॻे ई कमी जो शिकार आहिनि। माल न्यूट्रिशन जो जेको आहे जेका छा असर विसर आहे, बहितर जेको पाणी आहे, तव्हां कमिटमेंट कंदो उहे पाणी ऐं जेतिरो बि जेको आहे रोड रस्ता सभु कुझु तव्हां उन्हनि खे ॾींदव। उहे राइट्स तव्हां लिखाए वठंदा, अहिड़े क़िस्म जा हारी नारी थोरे हूंदा। त जंहिं सां तव्हां टेंडेंसी एक्ट जो जेको तव्हां कानूनी जेको आइनी जेको आहे मुआवज़ो बि मौजूदु आहे उन ते अमल दरामद न थिए, पर हुते त तव्हांखे पेनल्टीज़ लॻंदी। त असां हिन हारी कॉन्फ्रेंस जे ज़रिए सां भरपूर मज़म्मत ऐं मुतालबो कयूं था त पाकिस्तान जा इहे जेतिरा बि माण्हू आहिनि उहे सॼण कोन्हनि के, उहे उन्हनि सूबनि जा सॼण कोन्हनि के। ॿी जेका ॻाल्हि आहे त तव्हां वटि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा हर 3 महीने 15,000 रुपया त आहिनि न, जेकर उन्हनि खे गुज़िरियल जेको आहे 2008 में इहो प्रोग्राम शुरू थियो आहे। 8 खां वठी करे अॼु 25 ताईं ॾिसजनि त केतिरा पैसा फी माण्हू ते लॻाइनि ऐं इहो कर्ज़ु आहे। इहो को बि जेको आहे का इमदाद कोन्हे का। इन्हनि पैसनि जी जेको आहे जे बदिले में तव्हां हर बेज़मीन औरत खे ठीकु आहे ज़मीन ॾेई छॾियो आहे त हुनखे अजो बि मिली वञे हा ऐं अटे ऐं जेको आहे लटे जो बि हुनजो इंतज़ाम थी वञे हा। त इहा ख़बर न आहे त इहे हिन मुल्क जा दोस्त माण्हू हिन मुल्क खे हलाए रहिया आहिनि या के दुश्मन आहिनि। बसि एतिरी ॻाल्हि खे बि बाक़ी ॻाल्हियूं ते कई सारी सहूलियत थी आहे उहा शायदि ॿी कंहिं तंज़ीम न कई हूंदी। त अॼु जेका पाण ॻाल्हि कंदासीं, छो त पंहिंजी पूरत कॉन्फ्रेंस आहे, हारी कॉन्फ्रेंस आहे, उन ई हवाले सां ॻाल्हाईंदासीं त अॼु जेको हारी जेके आहिनि आबादगार जेके पूरत माण्हू आहिनि उन्हनि जो कानूनी तौर त उन्हनि खां कानूनी तौर त उन्हनि कानून में हक़ आहे, पर ज़ाहिरी तौर उनजी उतड़ आहे। कानून में उन्हनि जा कई हक़ आहिनि, पर हिते उहे ज़मींदारी निज़ाम जे करे उहे हक़ ग़रीब तबिके खे नथो मिले। जीअं त कानून में हिकिड़ो बिल आहे त ग़रीब पूरत जेके माण्हू रखनि था उनजी कम से कम पगार 37,000 हुअणु खपे, पर पाण वटि छा आहे ज़मींदारी निज़ाम जी 500 रुपया दिहाड़ी आहे। किथे बि वेंदो बनी में कमकार कंदड़ माण्हू खे 500 रुपया दिहाड़ी, पर उहा बि रेगुलर न आहे, उहा कहिड़ी ऐं उनजे साइड में ॾिसंदा औरत खे 200 खां 250 ताईं दिहाड़ी मिले थी। छो इहा नाइंसाफ़ी कहिड़े हवाले सां, इहा हुकूमत जी कहिड़ी पॉलिसी आहे त कानून में असांखे पूरतनि जो हक़ अलॻि ॼाण आहे ऐं ज़ाहिरी तौर हक़ ॿियो मिले, उहा कहिड़ो इंसाफ़ आहे असां सां। ऐं हिते जेके पूरत माण्हू आहिनि उहे हर तरीक़े सां ज़ुल्म ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि ऐं मायूसी जी लहर में आहिनि। त पंहिंजा जेके साथी आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त इन मौज़ू ते बि एक्शन खणनि। जॾहिं मंशात में बि ग़रीब खे फासाए, जॾहिं बि को
मंशात जॾहिं बि विकिरो थींदी आहे उहा केरु कंदा आहिनि? उहे हिते जा चूंडियल नुमाइंदा चेयरमैन MLMP कंदा आहिनि। वरी फासाए कंहिंखे ग़रीब माण्हू खे जॾहिं बि 12 महीनो ईंदो आहे त फासे वरी केरु ग़रीब उन ते NC थींदी आहे, उन ते FIR थींदी आहे, ग़रीब माण्हू छो फासे? पाकिस्तानी जेके घणा करे मज़दूर ऐं हाली तबके सां तालुक़ था रखनि उहो केरोबल डिज़ीज़ माना उहे बीमारियूं जिन जो इलाज थी सघे थो मलेरिया TB उन्हनि में मरियो था वञनि। कामरेड अकबर लिहारी हाणे जंहिं माण्हू सां असांजो ॾाहकनि जो वास्तो हुजे, कलाकनि जूं कचहरियूं हुजनि, कीअं हाणे उन्हनि जी शख़्सियत जो 4 मिंट में बयानु करियां पर मुख़्तसर बयानु कंदुसि। मूं अक्सर ॾिठो आहे त जेके ट्रेड यूनियन लीडर हूंदा आहिनि उन्हनि जो कमु करण खां अंगूठो हूंदो आहे, पढ़ण खां त उन्हनि जो ॾियणु वठणु कोन हूंदो आहे। पर कामरेड अकबर लिहारी मूं पंहिंजी हयाती में पहिरियों ट्रेड यूनियन लीडर ॾिठो जंहिंजे हथ में सदाई किताब ऐं ॿियनि खे बि हथाईंदो रहो त बाबा किताबूं जा जेके आहिनि से तव्हीं ख़रीदार को पढ़ो, न त असांजे प्रोफेसर जा लीडर उस्तादनि जा लीडर बि उन्हनि ते बि ॻाल्हि आहे कि पंहिंजे सब्जेक्ट जो बि घणी किताब पढ़नि। कामरेड अकबर लिहारी मूं जा इंटरव्यू ॿुधा, पाण खे ये ॻाल्हि बयानु कई त हुन कॾहिं पंहिंजे माज़ी खे न विसारियो। ओपनली चवंदो हो त बाबा नंढे हूंदे खारवा विकिया, कुड़धानी विकी, छोला खपाया, मैट्रिक पास कंदे वारदा में क्लर्क थियो। हिकिड़ो सेल्फ मेड इंसान जेकॾहिं कामरेड ग़ुलाम मोहम्मद जे कुटुंब ऐं कामरेड ग़ुलाम हैदर लिहारी जे कुटुंब खे ॾिठो वञे त आउं चवां थो त कामरेड ग़ुलाम मोहम्मद जी सभ खां वधीक छाप कामरेड अकबर लिहारी ते आहे। कामरेड ग़ुलाम मोहम्मद त पंहिंजे नाले जे अॻियां नागो लिखंदो हो, अरबो मुड़िसो, पर असांजो दोस्त अकबर लिहारी ओतिरो ई थधे मिज़ाज जो, कई किताब पढ़ी पर कॾहिं इहो ज़ाहिर न कई त मूं हेतिरा उठ किताबनि जा पढ़िया आहिनि, न त असीं माण्हू पंहिंजी फितरत में चाराना रहंदा आहियूं, दुनिया खे असीं सोराना ज़ाहिर कंदा आहियूं। मूं पंहिंजी ज़िंदगी में 4 माण्हू ॾिठा जिन भीलनि खे, कोलियनि खे, मेघवाड़नि खे जेके असांजा शेड्यूल कास्ट जा भेण भाइर आहिनि पंहिंजे सॻे माइटनि खां वधीक मान ॾिनो। उन में मिस्की जहां ख़ान खोसो हुजे, मुंहिंजो वालिद प्रोफेसर मिठा खान बनी हुजे, कामरेड ताज बलोच मरूम हुजे ऐं पोइ कामरेड अकबर लिहारी। कामरेड अकबर लिहारी जे फेसबुक खे ॾिसंदो हुउसि, उतां ई हुनजो तारुफ़ थी वेंदो त हीउ जंहिं क़िस्म जी पोस्टूं थो शेयर करे त कहिड़े क़िस्म जो इंसान रिटायर थियो, कारो कोट पातई, कंहिं पीर मीर धरती जे नासूर वॾेरे कामोरे जो मुंशी न थियो ऐं कारो कोट बि छा पातई, वड़ा वड़ा भाड़ा भरे ग़रीबनि जा केस विढ़ंदो। कामरेड बुख बि मूंखे थींदो आहे, कामरेड हमीद चन्ना हिते वेठो आहे, दिसंबर 24 खां वठी सेप्टेंबर जे महीने में ॾिसो त सिंध मज़दूर इतिहाद जे ऑफिस में जेके मूं वांगुरु तकीलूं कंदा हुआ, इंतज़ाम कंदा हुआ, हिकु हिकु करे घणा लॾे पिया। शुरूआत थी थिए कामरेड सुबरा खासकरी खां, पोइ कामरेड ताज बलोच, पोइ कामरेड हमीद चन्ना जी न्याणी कामरेड सुंदर ऐं पोइ कामरेड अकबर लिहारी। कामरेड अकबर लिहारी खे मूं ॾिठो त हमेशह लो प्रोफाइल में रहंदड़ माण्हू, सिंध मज़दूर इतिहाद जे फंक्शन में बि ईंदो, जेका आख़िरी कुर्सी मिली उन ते वेही रहंदो। पोइ उन में इहो कोन हूंदी त आउं का वॾी तोप शइ आहे। सची ॿुधायां त असांजी सोसाइटी में एतिरो कहतुल रचाल आहे त असांजी धरती जा अमल माण्हू हिकु कंदा रवाना थींदा वञनि। हाणे जॾहिं मूंखे कामरेड जे विछोड़े जी ख़बर पई, मुंहिंजी अखियुनि में पाणी तरी आयो, छो त तव्हांजे हिकिड़े दोस्त, मुख़लिस दोस्त, पढ़े लिखे दोस्त जो विछोड़ो तव्हांजे वजूद जो ख़ात्मो आहे, तव्हांजे हिकिड़े वजूद जो हिसो तव्हांखां विछड़े थो वञे। मूं सोचियो त हाणे अरब स्प्रिंग ते कंहिंसां ॻाल्हाइबो, यूरोप में जेका जेलो शर्ट सली हुन ते केरु ॻाल्हाईंदो, कंहिंसां हाणे डिस्कस कबी त इब्राहिमी अकॉर्ड जा जेके रिपरकशन्स था अचनि, सब कॉन्टिनेंट ते जेके बादल ककर जेके अचण वारा आहिनि जंग जा, उन्हनि खां कीअं बचिजे, सब कॉन्टिनेंट जे माण्हुनि खे हिकिड़ी ला हासिल जंग जे तरफ़ जेको धिकियो पियो वञे। साईं कामरेड अकबर लिहारी हिकु सेल्फ मेड इंसान, ही उहो इंसान हो जेको ग़रीबनि जी परावनि जी ख़ुशी खे पंहिंजी ख़ुशी सम्झंदो हो, पंहिंजी औलाद जी कामयाबी खे पंहिंजी कामयाबी सम्झंदो हो। हिन सिर्फ़ु तलाल लाइ न, गलावर लाइ न, पर जेकॾहिं ज़फ़र, ज़ुल्फ़कार ऐं मगर जेकॾहिं कंहिं मुक़ाम ते पहुता आहिनि, गुलशन कंहिं मुक़ाम ते पहुती त उन में बि कामरेड अकबर लिहारी जो हक़ है। हिते दोस्तनि ॻाल्हि कई भारी ऐं मज़दूर जी,
साईं जेकॾहिं हिन मुल्क की पॉपुलेशन 95% है तो पोइ असेंबली में भी 95% नुमाइंदगी मज़दूरनि जी हारियुनि जी हुजणु खपे। हीअ हक़ चूसींदड़ पीर मीर वॾेरा इहे कहिड़ी ख़ुशी में जेके हिन मुल्क में 1% भी कोन्हनि पर असेंबली में 95% वेठा आहिनि। वोटनि जी सीटनि ते बेगुमान खे मोकिलियो थो वञे जिन जो कमु सवाइ हथ खणण जो आहे ई कोन्हे। ॾिसी त वठो त क़ौमी असेंबली सेनेट में सूबाई असेंबली में घणा मेंबर जेके आहिनि गूंगा आहिनि जिन जो कमु सवाइ अलाउंस परमिट कर्ज़ ऐं पंहिंजे ज़ाती मुफ़ाद खां मथे कोन्हे। त बाबा असेंबली में भी नुमाइंदगी अक्सरियती तबिके जी हुजणु खपे जेके आहिनि ग़रीब मज़दूर ऐं हारी। आख़िर में